नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे तइलीम खाते जे सूबाई वज़ीर पारां पंहिंजा ॿार सरकारी स्कूल में दाख़िल करण खां पोइ कमिश्नर बि रीजनल जे समूरे सरकारी मुलाज़िम खे पंहिंजे ॿार स्कूल में दाख़िल कराइण जी हिदायत कंदे चयो आहे त तालीम ॿारनि जो बुनियादी हक़ ऐं असां सभिनी खे गॾिजी तइलीम खे हथी वठण लाइ कमु करणो पवंदो ऐं कंहिं बि मुल्क ऐं मुआशिरे जी समाजी ऐं मुआशी तरक़ी जो दारोमदार तइलीम सां लाॻापियल अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हिन शहबाज़ हाल हैदराबाद में रीजनल रिफॉर्मेंट्स ओवर सोसाइटी कमेटी जे गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। गॾिजाणी में एडिशनल कमिश्नर वन सैयद साजिद हैदरी, डिप्टी कमिश्नर हैदराबाद सैयद एजाज अली शाह, डायरेक्टर स्कूल सैयद रसूल बख्श शाह ऐं डायरेक्टर प्लानिंग एंड डेवलपमेंट मुस्तहकम अब्बास ऐं डिवीज़न जे तमाम डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरनि ऐं डिवीज़न जे डिप्टी कमिश्नर शिरकत कई हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।